ईमान सलामत हर कोई मंगे, इश्क सलामत कोई हो। मंगी ईमान शर्मावन इश्कूं, दिल नू गैरत होई हो। जिस मंजिल नू इश्क पुचावे, ईमान नू खबर न कोई हो। मेरा इश्क सलामत रखी बाहू, ईमान नू दियां द्रोही हो। तर्जुमो, ईमान जी सलामती ते हर शख्स घुरे थो, पर इश्क जी सलामती हक़ ताला जा ख़ासि बाना घुरनि था। उहे नाक़स तालिब जेके सिर्फ़ु ईमान जी तलब कनि था ऐं हक़ीक़ी इश्क खां शर्मसार थियनि था, उन्हनि जे दिलि में गैरत नाहे। छो त जंहिं मंज़िल ते इश्क पहुचाए थो, उन मंज़िल जी ईमान खे बि ख़बर न आहे। ऐं बाहू, ऐं मुर्शिद कामिल, मुंहिंजे इश्क खे सलामत रखजांइ ऐं आउं इन लाइ पंहिंजो ईमान जो वास्तो विझां थो। सम्झाणी, इश्क जी मंज़िल आला आहे। इश्क ख़ुददारी, जानबाज़ी, पुरसोज़ी ऐं बुलंदी नज़रिए जो नालो आहे। हर आशिक़ ईमानदार आहे, पर हर ईमानदार आशिक़ थी नथो सघे। ईमान इबादत ऐं रियाज़त बेश्त ॾांहुं रग़बत रखण जो नतीजो आहे, लेकिन आशिक़ जो मक़सदु रज़ाए इलाही ऐं बक़ाए रबीअ जो पसंदि आहे। ईमान बेश्त ऐं हूर व ग़िलमान जे हुसूल लाइ आहे, पर आशिक़ जी निगाह उन तरफ़ नाहे। हू मौला जी तलब में मुस्तग़रक़ आहे, छो त इश्क मक़सद हयात आहे ऐं काइनात जे वजूद में जारी आहे। इंसान व जिन, नबातात व हैवानात, मतिलब त हस्ती जे सभिनी शयुनि में कंहिं न कंहिं सूरत में मौजूदु आहे। इन करे हज़रत सुल्तानुल आरफ़ीन उन्हनि माण्हुनि ते अफ़सोस थो करे जेके ईमान जी तलब कनि था, पर इश्क जी तलब नथा कनि। ईमान जी मंज़िल ख़ैर व आक़िबत व बेश्त थी सघे थी, पर इन में बि शर्त आहिनि, जीअं त सचाई, रिज़्क़ हिलाल ऐं दयानतदारी वारी ज़िंदगी शरीयत जे मुताबिक़ हुजे। इश्क जी आख़िरी मंज़िल ख़ुदि ज़ात इलाही आहे। इहो ई सबबु आहे जो हज़रत सुल्तान बाहू रहमतुल्लाह अलैह इश्क जी सलामतीअ लाइ ईमान कामिल जो वास्तो ॾिए थो। हज़रत ख़्वाजा मोहम्मद ज़मान लवारी शरीफ़ वारो, जंहिंजी वफ़ात आहे 1188 हिजरी, फ़रमाइनि था, आरिफ़ ऐं उशाक पसण घुरनि पिरीअ जो, जन्नत जा मुश्ताक अञा ओरां हा थिया।